खुदाया तुझी कुदरत अकुल वॾा हैरान ॾिठम। वाह खुदाया तुझी कुदरत अकुल वॾा हैरान ॾिठम। जिएं घुरें थो तीअं करें थो, नाहे पुछण जो कंहिं में दम। वाह खुदाया तुझी कुदरत अकुल वॾा हैरान ॾिठम। वाह खुदाया तुझी कुदरत अकुल वॾा हैरान ॾिठम। जिएं घुरें थो तीअं करें थो, नाहे पुछण जो कंहिं में दम। वाह खुदाया तुझी कुदरत। आदम ख़लक़ियो तो ई साईं, इब्लीस बि पैदा तो कयो। आदम ख़लक़ियो तो ई साईं, इब्लीस बि पैदा तो कयो। सारा फरिश्ता सजदे में विया, कीन वतो इब्लीस चयो। सारा फरिश्ता सजदे में विया, कीन वतो इब्लीस चयो। लानती बणियो क़यामत ताईं, ठुकराए रब तुंहिंजो हुकुम। लानती बणियो क़यामत ताईं, ठुकराए रब तुंहिंजो हुकुम। जिएं घुरें थो तीअं करें थो, नाहे पुछण जो कंहिं में दम। वाह खुदाया तुझी कुदरत। नूह नबीअ जो बेड़ो मौला, तारे तो बचाव कयो। नूह नबीअ जो बेड़ो मौला, तारे तो बचाव कयो। तो ई वरी आ नूह नबीअ जे साम्हूं पुट खे तबाह कयो। तो ई वरी आ नूह नबीअ जे साम्हूं पुट खे तबाह कयो। बेपरवाही शानो आ तुंहिंजो, बेपरवाही शानो आ तुंहिंजो। बेपरवाही शानो आ तुंहिंजो, तुंहिंजे अॻियां सभु ज़ोर ख़तम। बेपरवाही शानो आ तुंहिंजो, तुंहिंजे अॻियां सभु ज़ोर ख़तम। जिएं घुरें थो तीअं करें थो, नाहे पुछण जो कंहिं में दम। वाह खुदाया तुझी कुदरत। मूसा नबीअ जे लश्कर जे लाइ तो ई रस्ता रब जोड़िया। कुरान पाक में अल्लाह से हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो घणो बयान फरमायो आहे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि खे वठी करे बनी इसराइलनि खे फिरौन जे शहर मां निकिरण जी कोशिशि कई, त अहिड़े ज़ालिम खे को बि असरु नथो थिए, ईमान बि नथो आणे, रहियो पियो मुंहिंजे क़ौम वारनि खे तंग थो करे। तंहिंजे करे जिन ईमान आंदो मूसा अलैहिस्सलाम ते, मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे वठी करे निकिरी पियो। अहिड़े टाइम ते निकितो जो हो अञा पंहिंजे कमनि कारनि में हुया, कंहिंखे ख़बर न पई। अचानक उन्हनि खे ख़बर पई त मूसा पंहिंजे साथियुनि समेत वञे थो। काॾे वियो चवंदा हिन पासे ॾे। पोयों घोड़नि ते चढ़ी कढ लॻा। फिरौन पाण बि त फिरौन जा माण्हू बि, त इन्हनि खे पकड़ियो त इन्हनि खे सज़ा ॾियो, मारियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि अॻ में विया, काफ़ी पंधु करे विया। अॻिते जो विया त दरिया हो, वॾो दरिया हो। हाणे इन दरिया खे छा करनि? मूसा के पंहिंजे साथियुनि जो असां तुंहिंजे चवण ते त निकिता ते, पर हीअ त ख़बर न त हिन पासे ॾे दरिया वेझो आहे। हाणे ओ या ड्रुसड़ अचे थी पई, ओ ये अचनि था आराम। हाणे त साईं असां मरी वियासीं, हीअं मारींदा। मूसा अलैहिस्सलाम परेशान थी पियो त रब साईं मां त तुंहिंजे आसरे ते निकितो आहियां, ॿियो त मुंहिंजो सहारो कोन्हे। हाणे मां काॾे वञा? दरिया अॻियां दरिया में तारा कोन्हूं, जे पोयों हे अचनि था त मारींदा। अल्लाह ताला फरमायो त मूसा दिलि न घबराए, इहा लठ जेकी थी इहा हण दरिया खे। मूसा अलैहिस्सलाम लठ दरिया खे पाणीअ में हीअं जो हयईं त क़ुरान शरीफ़ थो चए त रस्ता थी पिया। जीअं सुरंग थी पवंदी आहे न, कॾहिं जबलनि में के सुरंगूं ॾिठियूं न वालाइनि, भला ॿियो न त जीअं पंहिंजे हिते ख़ैरपुर में बि आहे रेलवे लाइन जे हेठां पुल ईअं गोलाई ते नंढड़ी इहा सुरंग है न, ईअं हूंदियूं आहिनि जबलनि में। सऊदीअ में जेके विया हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। ईअं रस्ता थी पिया, पाणी चौधारियूं थी पियो, विच में सुको रस्तो।
पर हिकिड़ो रस्तो न थियो, 12 रस्ता थिया। घणा बा? 12। ये 12 ही रस्ता, छो त मूसा अलैहिस्सलाम सां 12 कबीलनि जा माण्हू साण हुआ। अल्लाह ताला हर एक कबीले जे लाइ पंहिंजो रस्तो ठाहियो। मूसा अलैहिस्सलाम चवंदा हलो बाबा, अल्लाह से तव्हांजे लाइ रस्तो बणायो, हलो। बसि सभु लही पिया पंहिंजे पंहिंजे रस्तनि में। हालांकि चौधारी जाॾो ताॾो पाणी, विच मूं सुरंग थी वई। मूसा अलैहिस्सलाम पार थी वियो, पोयों फिरौन वारा आया, उन्हनि चयो त भेण हे कीअं अजीब दरिया में, हे रस्ता कीअं? अहिड़ा त ख़बर ई कान्हे का, इहे रस्ता कीअं थिया? हिते हुया बि कोन, पुल बि न आहे, अंदरों सुरंग बीह रहिया। पोइ किताबनि में ईंदो आहे त अल्लाह ताला जिब्रील अमीन खे मोकिलियो त जिब्रील वञ, ॾुबरड़ीअ घोड़ीअ ते चढ़ी माण्हूअ जे सूरत में सादड़ो ईअं वेस पुराणो पाए, उहो घोड़ीअ खे हलाईंदो थो आहे, हे सभु बीठा आहिनि। उहो आयो 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 अचे, उन सुरंग में लाथे घोड़ीअ खे सुरंग में लाथे। हे हिक ॿिए खे चवण लॻा त चइबो त को रस्तो पुराणो ठहियलु आहे, ठही वियो आहे, तंहिंजे करे हे कुराड़ो मुसाफ़िर बि वञे थो। ईअं करे अबा चए हलो लही पओ। अॻिते जिब्रील अमीन वियो, हे सभु पोयों लथा। अल्लाह ताला जिब्रील खे चयो निकिरो। जिब्रील गुम थी वियो। हे ॼण महिल विच पाणीअ ते पहुता, अल्लाह से हुकुम फरमायो, पाणीअ खे त मिली वई। पाणी मिली वियो, सॼो जो सॼो लश्कर फिरौन समेत ॿुॾो। इहा शाइर क़ुरान शरीफ़ जी एॾी ॻाल्हि शेरनि में कई। छा चई? मूसा नबीअ जे लश्कर जे लाइ तोई रस्तार बजोड़िया। मूसा नबीअ जे लश्कर जे लाइ तोई रस्तार बजोड़िया। रस्ता ड्राहे मुंहिंजा साईं, दुश्मन सारा तो बोड़िया। रस्ता ड्राहे मुंहिंजा साईं, दुश्मन सारा तो बोड़िया। निमरूद मच्छर खां माराए तो पूरो कयो आ उन जो कम। निमरूद मच्छर खां माराए। निमरूद वरी एॾो हरामी जो पाण खे अलाह पियो सम्झे। अॼुकल्ह जीअं मौलाना ॿुधायो न, छल न कंहिं वटि पैसो अचे पोइ पाण खे साईं अलाए किथे सम्झंदो आहे। मिल्कियत हुजे, पैसो हुजे, ढोर ढगा हुजनि, पोइ पाण जहिड़ो कंहिंखे सम्झंदो न। निमरूद खे बि ईअं पहिरियों ग़रीब, पोइ कुझु वधियो, पोइ कुझु वधियो, तव्हां त बादशाह बणियो, पूरो इलाइक़ो हिन जे कंट्रोल में। जॾहिं बादशाही आयसि त पोइ सोचे त बाक़ी छा बचो? चइबो त इलाह आहियां ई मां न, अलाह त मां, छाजो अलाह? ईअं ईंदो आहे, पाण खे रब सॾाई। ॿुधो हूंदो आलमनि खां, क़ुरान बि चयो आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुक़ाबिलो थियुसि। इब्राहिम अलैहिस्सलाम खे चई त मां रब आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम चयोसि त मुंहिंजो रब उहो आहे जेको मारींदो आहे ऐं जीआरींदो आहे। तोखे मारण ऐं जीआरण जो इख़्तियार आहे? चवंदो इहो को मसइलो कोन्हे। ईअं ॿुधो अथव त किताबनि में ईंदो आहे त 2 कैदी घुराई। अवा हिननि जी सज़ा कहिड़ी आहे? चई हिन खे ॿिए ॾींहं ते फांसी ईंदी। अवा कैदियुनि खे फांसी, हे से ॿिए ॾींहं ते हिन खे फांसी ईंदी, हे से ॿिए ॾींहुं जेल मां आज़ादु थींदो। मूसा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चवंदा हिन खे ॿिए ॾींहुं मौत आहे, हिन खे ॿिए ॾींहुं ज़िंदगी आहे। जेको छुटण वारो चवंदा हिन खे फांसी ॾियो। हिन खे अड़े हो छुटण वारो वीचारो, उनखे फांसी ॾिनई। जेको ॿिए ॾींहं ते फांसी पियो अचे, उनखे चए तोखे आज़ादी आहे, निकिरी वञ। हज़रत मूसा खे चई ॾिठी त हो मरे पियो त उनखे बचायमि, हे आज़ादु पियो चए, छुटियो पियो त हिनखे माराए छॾियो, माराईंदो जीअं मां। हज़रत इब्राहिम चयो त बेवकूफ़ हिन ॻाल्हि सम्झी कोन, काॾों जो काॾे कैदी मारे छॾियईं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयुसि त मुंहिंजो रब उहो आहे याती बिशम्स मिनल मशरिक़ मशरिक़ फातिबा मिनल मग़रिब। चयो मुंहिंजो रब उहो आहे जेको सिज खे ओभर खां उभारींदो आहे। भला तूं रब आहे त ओलह खां उभार। क़ुरान तो चए फबुहित लज़ी कफ़र। पोइ हो लाजवाब थी वियो, उनखे जवाबु कोन हो। हालांकि मुफ़सरनि लिखियो आहे त हज़रत इब्राहिम तूं तकड़ में चई वेठोसि त भर मुंहिंजो रब ओभर खां, पर जे हो बदमाश चए हा त ओभर खां मां उभारींदो आहियां, तुंहिंजो रब आहे त तूं ओलह खां उभार। पोइ बि किताबनि लिखियो आहे त अलाह साईं हुनजी मत खसी, ईअं न चई, पर जे ईअं चवे हा त इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह सचो करण जे लाइ सिज खे ओलह ॾांहुं उभारे हा, पर हो ख़तमु थी वियो। सज़ा कहिड़ी आहे? एॾो रब पियो पाण खे सॾाए। हिकिड़े त मंडले मच्छर रब साईं खे अर्ज़ु कयो साईं मूंखे इजाज़त ॾे त इन सां कुझु मेल कयां। डुबड़ो माण्हू जो हिकिड़ो ॾाढे मुड़ुस सां मल विड़े, हर को माण्हू हैरान थींदो। अलाह साईं चयुसि छा कंदे? चई मूंखे ॾियो इजाज़त। अलाह इजाज़त ॾिनसि। उन निमरूद जे नक में वियो आहे मंडड़ो मच्छर, हलंदे हलंदे उॾंदे अचे नक में वञी करे दिमाग़ में चकु हईंसि। चकु हणी करे वेही रहियो चुप करे।
हाणे चकु लॻल मच्छर जो दिमाग़ मूं हाणे ऑपरेशन हिन जो केरु करे जेको हिन जो चकु कढे ॾाढी कोशिशि कई पर मच्छर छॾियोसि न तव्हां त एतिरे ताईं जो थोरा मुकूं हणाए पियो त कुझु आराम पोइ माण्हुनि मुक़ररु कई पघारुनि ते त जेके हिनखे रोज़ कुटनि पिया हिन जे मथे खे तरे पियो थोरो आराम करे पाण खे अलाह पियो सम्झे हेॾे हाणे सज़ा इहा सज़ा थी हलेसि पोइ आराम कोन पछाड़ीअ पोइ माण्हू मुक़ररु कई जेके ॾियाड़ी हिनखे राति जे पहर में ॾींहं जे पहर में पादर मथे खणंदा कुट कुटां तॾहिं वञी कुझु आराम कंदो न त आराम न नेठि इन हालत में अलाह ताला हुनखे ज़लील करे मारियो हिकिड़े मंडड़े मच्छर खां शाइर इस्लाम ॻाल्हि कई रब तुंहिंजी कमाल आहे तोखां केरु पुछे कि मूसा नबीअ जे लश्कर जे लहे तोई रस्ता रब जोड़िया रस्ता ड्राहे मुंहिंजा साईं दुश्मन सारा तो बोड़िया निमरूद मच्छर खां माराए तो निमरूद मच्छर खां माराए तो पूरो कयो आ उन जो कम निमरूद मच्छर खां माराए तो पूरो कयो आ उन जो कम जीअं घुरे थो तीअं करे थो नाहे कुछण जो कंहिं में दम वाह खुदाया तुंहिंजी कुदरत अर्ज़ समा में मुंहिंजा साईं अर्ज़ समा में मुंहिंजा साईं तुंहिंजी ॾिसां थो मां कुदरत अफ़ज़ल चए हर चीज़ ॿुधाए तुंहिंजी मौला थी अज़मत अफ़ज़ल चए हर चीज़ ॿुधाए तुंहिंजी मौला थी अज़मत आहे निराली तुंहिंजी शाही सभ जे ज़ुबान ते तुंहिंजो इस्म जीअं घुरे थो तीअं करे थो नाहे कुछण जो कंहिं में दम वाह खुदा।